सिंध में वहाँ तो डाकुओं का राज है, आपको वहाँ कच्चे की सूरत हाल से वाबस्तगी है और परेशान हैं, लेकिन यहाँ हमारे यहाँ स्टेट को बाकायदा चैलेंज किया जा रहा है और सूरत हाल इंतहाई मखदूश हो चुकी है। सीनियर सियासी क़यादत के साइडलाइन कयो पियो वञे। सियासी जमातुनि सियासी अॻुवान खे मुल्क लाइ गैर ज़रूरी सम्झणु वॾी बेवकूफ़ी आहे। असां ताक़त सां मुंहुं ॾियण या आख़िरी हद ताईं वञण लाइ तयारु आहियूं। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो क़ौमी असैम्बली में ख़िताब। संदसि चवणु हो त हू प्रॉक्सी जंग विड़ी रहिया आहिनि। आलमी क़ुवतूं फ़ाइदो वठनि पियूं। बलूचिस्तान में सूरत हाल संगीन आहे। मामला सियासतदाननि हवाले करे सियासतदाननि खे बाअख्तियार बणायो वञे। And if the minister claims that there isn't load shedding, and then why are people, especially in my constituency, especially across Sindh, suffering for 2 to 3 days, 18 hours, sometimes with no electricity, with complete load shedding? Is the minister saying that 18 hours of outages every day are due to faults? पीपल्स पार्टी MNA आसफा भुट्टो ज़रदारी क़ौमी असैम्बली में बिजली जी लोड शेडिंग जो मामलो उथारे छॾियो। संदसि चवणु आहे त मुल्क में 18 कलाकनि ताईं लोड शेडिंग थी रही आहे। संदसि तक जो आवाम लोड शेडिंग सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जिन इलाक़नि में 20% ताईं लाइन लॉसिस आहिनि उते लोड शेडिंग नाहे थींदी। 30% लाइन लॉसिस वारनि इलाक़नि में 2 कलाक 40 खां 60% ताईं लाइन लॉसिस वारनि इलाक़नि में तरतीबवार 5 ऐं 6 कलाक लोड शेडिंग थिए पई। 80 ऐं 100% लाइन लॉसिस वारनि इलाक़नि में 12 कलाक लोड शेडिंग थींदी आहे। वज़ीर क़ानून आज़म नज़ीर तारड़ जो क़ौमी असैम्बली में MNA आसफा भुट्टो ज़रदारी जे लोड शेडिंग मामले ते सवाल जो जवाबु। संदसि चवणु हो त बिजली चोरी ते ज़ाब्तो आणण लाइ मुख़्तलिफ़ क़दम खंया पिया वञनि। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त गैस जे वधंदड़ मसइलनि ते ज़ाब्तो आणणो पवंदो। पाकिस्तान जी सामूंडी इलाक़नि में गैस जा ज़ख़ीरा मौजूदु हुजण जा इम्कान आहिनि। राणा सनाउल्ला चयो आहे त नवाज़ शरीफ़ PTI समेत समूरियुनि सियासी पार्टियुनि सां गैर मशरूत ॻाल्हियूं चाहे थो। इहा ॻाल्हि क़ौमी असैम्बली में तहरीक इंसाफ़ जे माण्हुनि ते साम्हूं बि चई आहे। वज़ीर आज़म 2 हफ़्ता अॻु सभिनी सां हथ मिलायो ऐं गैर मशरूत ॻाल्हियुनि जी ॻाल्हि कई। निजी TV खे ॾिनल इंटरव्यू में राणा सनाउल्ला चयो त काल्ह इस्तीफ़ा ॾियण खां पोइ अॼु अख्तर मेंगल खे वापसि वठणु संदसि लाइ ॾुखियो हूंदो। अहिड़ियूं शयूं वक़्त सां गॾु मुनज़म कयूं वेंदियूं आहिनि। उन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ कयो वियो त हुकूमत ऐं लाॻापियल इदारा बलूचिस्तान जे मामलनि खे पहिरीं तरजीह तौरु वठनि। हुकूमत ऐं अपोज़िशन जूं कोशिशूं नाकाम। BNP सरबराह अख्तर मेंगल जो इस्तीफ़ा वापसि वठण खां इनकार। अख्तर मेंगल जो चवणु हो त इस्तीफ़ा वापसि वठण जो को बि इरादो नाहे। हुननि मूंखे राज़ी करण जी कोशिश कई, मूं खेनि राज़ी करे छॾियो। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में हिकु भेरो ॿीहर आलमनि खां मदद वठण जो फ़ैसिलो। आलमनि सां सलाह मशवरा करे क़ौमी सतह ते मुहिम हलाई वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जे चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद सां मुलाक़ात। ॿिन्ही अॻुवाणनि मज़हबी हमआहंगी ऐं रवादारी खे हथी ॾियण ते इत्तिफ़ाक़ कयो। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त दहशतगर्दनि जो को बि मज़हब न आहे हूंदो। दहशतगर्दी ख़िलाफ़ मुहिम हलाइण लाइ आलमनि खां सलाह मशवरा कया वेंदा। मखदूम जमीलुज़्ज़मान भाउ आहे, शाइरी वारी ॻाल्हि मज़ाक में कई। संदसि कोऑर्डिनेटर मुमताज़ शाह जी गिरफ़्तारी बाबति का बि ॼाण नाहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन नजार चयो आहे त सिंध में अमन अमान जी सूरत हाल पहिरियां खां बहितर आहे। पंजाब पुलिस सां गॾु कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। कचे में पाणी घटि थियण खां पोइ कार्रवायूं तेज़ कयूं वेंदियूं। नताशा वारे केस में कंहिं बि दॿाउ में न ईंदासीं।
सिंध जे तालीम खाते परडेह में रहंदड़ मुलाज़मन खे आख़िरी मौक़ो ॾेई छॾियो। सूबे में वधीक उस्ताद भर्ती करण जो ऐलान। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त परडेह में तरसियल 64 घोसड़ू मुलाज़मन खे बरतरफ़ कयो वेंदो। खेनि आख़िरी मौक़ो ॾिनो पियो वञे। पेश न थियण ते कार्रवाई कई वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी सां तुर्किया जे रिटायर्ड सफ़ीर महमद पेकासी जी ऐवान सदर में मुलाक़ात दौरान ॿितरफ़नि लाॻापनि ऐं गिरियल दिलचस्पी वारे मामलनि ते ॻाल्हियूं। सदर आसिफ अली ज़रदारी तुर्किया जे रिटायर्ड सफ़ीर जी ख़िदमतुनि जी वाखाण कई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं MNA आसफा भुट्टो ज़रदारी सां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चेयरपर्सन रुबीना ख़ालिद, नदीम अफ़ज़ल चंद ऐं मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी मुलाक़ात। मुल्की सियासी सूरत हाल समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चेयरपर्सन रुबीना ख़ालिद मुलाक़ात में पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं आसफा भुट्टो ज़रदारी खे समूरे मुल्क जे मुस्तहिक माण्हुनि जी इमदाद बाबति ऑपरेशन जे बारे में आगाही ॾिनी। नदीम अफ़ज़ल चंद पारां पंजाब में नून लीग सां थियल मुशावरती अमल बाबति पीपल्स पार्टी चेयरमैन खे ब्रीफिंग। मेयर कराची मुर्तज़ा वहाब मुलाक़ात दौरान पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं MNA आसफा भुट्टो ज़रदारी खे कराची में जारी तरक़ियाती कमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। पीपल्स पार्टी औरत विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर सां पीपल्स पार्टी अॻवाननि जी मुलाक़ात। इम्तियाज़ शेख, आगा सिराज दुरानी, सैयद ज़ुल्फ़कार अली शाह, बाबुल ख़ान भयो, आबिद ख़ान भयो ऐं ज़ुल्फ़कार अली कुमारियो मुलाक़ात कई। ज़रदारी हाउस में मुलाक़ातुनि दौरान शिकारपुर ज़िले जी सियासी सूरत हाल ऐं तंज़ीमी मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि थी। पीपल्स पार्टी अॻवाननि उमिरि जी सआदत हासिल करण ते फरियाल टालपुर खे मुबारकूं ॾिनियूं ऐं गुलदस्ता पेश कया। लाड़काने में कारे इल्ज़ाम हेठि पंहिंजे भाउ खां पोइ ज़ाल खे क़त्ल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। सफदर कॉलोनी में वसीम मक़बूल कारे इल्ज़ाम हेठि ज़ाल सीमा खे घुटा ॾेई क़त्ल करे छॾियो। वलीदाद पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। महीनो अॻु भाउ ज़मीर खे क़त्ल करण बाद अॼु घरवारी खे बि क़त्ल कयो आहे। जवाबदार जो एतिराफ़। रुस्तमबर सां ॻोठ ड्रिब टावरी में शर बडाणी तकरार तां नौजवान क़त्ल। हथियारबंदनि गोलियूं हणी सुहेल बडाणी खे क़त्ल करे छॾियो। धीरनि में छिकताण तेज़। ऐं शहदाद कोट वेझो ॻोठ मीणा में 28 वरनि जे पोरियत इनायत मीण जो गलो कपियल लाश हथ। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल पंहिंजी घरवारी सोनिया मीणो ऐं 2 ॿारनि सां गॾु रहंदो हो। वाक़े बाद संदसि घरवारी रक़म ऐं सोना ज़ेवर खणी फ़रार थी वई आहे।